दरूद शरीफ वडी मोहब्बत नस्बत प्यार सरकार मदीना से हिकमत को बुलंद आवाज़ सां दरूद शरीफ मोकिलियो। अल्लाह ताला अहांजे मथां पंहिंजे रहमत कुर्सी का ये कुर्सी उठे थी ठीक है बस देर अठे न रखना ठीक है सही ना है। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद नबिय्यिल उम्मिय्यित ताहिरिल मुत्तहर व अला आलिहि वसल्लम। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन। अस्सलातु वस्सलाम अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल ला अस्अलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दता फिल क़ुरबा। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। तमाम हम्दो सना तारीफ़ अल्लाह पाक लाया है जेको मालिक खालिक सना जे लाइक़ जंहिंजो शान बेमिसाल जंहिं शान में को शरीक नाहे। अजो अल्लाह ताला जो वडो फज़ल करम जिम्मे जो हारो जे कनन ते हक़ जो आवाज़ अल्लाह ए अल्लाह जे हबीब जी तारीफ़ सना उन्हीं जो बयान थी रहियो आहे। हिन कर्म खे जेकॾहिं कुछ बयान खे मथे कयूं
ॾींहं गुज़री वञनि, रातियूं गुज़रनि, हफ़्ता गुज़रनि, महीना गुज़रनि, ही शान कमा हक़ हो को पूरो बयान नथो करे सघे। हिन शान जी ख़बर उन्हीअ खे आहे जंहिं शान अता कयो। ॿी ख़बर उन्हीअ खे आहे जंहिंखे शान अता थियो। दुआ घुरो अल्लाह ताला असांजी निस्बत तवसल वास्तो पंहिंजी प्यारी पाक बेमिसल बेमिसाल ऐं प्यारे हबीब मदीने जे साईं आमिना जे नाले सां आख़िरी दम ताईं क़ाइम दाम। मोहब्बत निस्बत ना चीज़ खे चीज़ कंदी आहे। मोहब्बत उन्ही मक़ाम ते पहुचाए जाते ॿियो नथो पहुची सघे। हिकु करीम जो असहाबी हो, शराब जो आदी हो। हिन काफ़ी कोशिश कई, मिठे माला खे ॿाॾाईंदे रातियुनि जो निंड फिटाईंदे तो वजा पे कलमा पढ़े, शराब छॾे न सघे। पर हिन जी मोहब्बत अल्लाह ऐं अल्लाह जे हबीब सां एतिरी त वधीक ही जो किताब लिखनि था त जान खां वधीक, पीउ माउ खां वधीक, औलाद खां वधीक मोहब्बत। वक्त पे गुज़रियो, इहा ख़बर आम पइजी वई ते फलाणो शख़्स नबी साईं जो उम्मती हिन नाले वारो तमामु शराब जो आदी आहे, उनखे बुरो भलो ॻाल्हाइण लॻा। जॾहिं हीअ ख़बर सरकार मदीना ते पहुती त पान उन्हनि बंदनि खे फरमायूं त इन्हीअ शख़्स जी शिकायत न कयो जेको शराब जो आदी आहे। मुंहिंजा साईं अवां शराब लाइ केतिरो फरमायो आहे, केॾी न मज़मत आहे, केॾो न अज़ाब आहे। उम्मत ते शराब हराम आहे, कुल मिस्करन हरामन अला उम्मती। अवां ॿुधायो आहे, सम्झायो आहे त हर नशो उम्मत ते हराम आहे। हिन जी ख़बर आम जाम थी वई। पाण मानो फरमायो त इन्हीअ जी गिला न कयो, इन्ही जी ॻाल्हि न खोलियो, तव्हां इन मसइले खे छॾे ॾियो। छो त हिन जी असां सां मोहब्बत आहे। थोरो वक़्तु गुज़रियो, करम थी उन शराब छॾे ॾिनो। शराब पीअण वारो कुल मुस्किरन हरामन अला उम्मती। हर नशो थोरे में थोरो, घणे में घणो मुंहिंजी उम्मत हराम आहे। साहबा कराम खे गैरत आई, उन्हनि इहो माहौल में गुफ़्तगू शुरू कयो। मुंहिंजे साईं इहा ॻाल्हि बर्दाश्त न कई त हिन जी असां सां मोहब्बत आहे, इन मोहब्बत वारे जी शिकायत न कई। यानी मोहब्बत उहा चीज़ आहे जो ना चीज़ खे चीज़ करे थी। हीअ मोहब्बत ही शराब पीअण वारो, गुनाह करण वारो, उन्हीअ जी गिला नबी अलैहिस्सलाम सही नथो सघे, तौहीन बुरी पचर सही नथो सघे। इन्हीअ जे लाइ इन जी अल्लाह ऐं अल्लाह जे हबीब सां मोहब्बत आहे। मोहब्बत वॾी नेमत आहे। दुनिया जो नेमतूं हिकु तरफ़, हीअ नेमत आला ऐं बाला आहे।
जै नेमत सां का नेमत पची न थी सके। दुआ घोरो तो इहा नेमत अल्लाह पाक हर मोमिन के नसीब फरमाए। इन्हीं नेमत सां रहो, इन्हीं नेमत में अख बूटियो, इन्हीं नेमत वारन सां गॾिजी जन्नत में पहुचो। फौलाइका मअल्लज़ीना अनअम अल्लाहु, ए उहे ताबेदार शख्स मैदान आखिरत में उन्हनि जी रिफ़ाक़त में हूंदा, उन्हनि जे आगोश में हूंदा, उन्हनि जी सोबत में हूंदा, जिन मथां अल्लाह जा इनाम आहिनि। इनाम याफ़्ता केर? फौलाइका मअल्लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन व सिद्दीक़ीन व शुहदाए व सालिहीन व हसन उलाइका रफ़ीक़ा। इन्हनि जी सोबत, इन्हनि जो तवस्सुल, इन्हनि जो वास्तो उन्हनि सां हूंदो जिन मथां अल्लाह जा इनाम। ये उम्मत जा सिद्दीक़ हूंदा, उम्मत जा शहीद हूंदा, उम्मत जा सुलिहा ऐं साहिबाना हूंदा। कहिड़ा नमाज़ के सोना सुनती अता किया। या मोहब्बत अज भी जहां खे मोहब्बत छिके आंदो। गरम हवा घुली रही है, कमरे खां निकरण ॿाहिरि ॾुखो लगे थो। कमर जी भी मौसम है, पर इन मोहब्बत जे करे अल्लाह अल्लाह जे नबी जे फरमान जे करे तहां पंहिंजा घर अल्लाह जे हवाले कया। पंहिंजा कीमती दासीराए उनखे छॾे हक़ जे ख़ातिर, मिठे मालिक जी रज़ा जे ख़ातिर सवारनि ते प्यादल हलंदे हलंदे अची हिन महफ़िल में शरीक थिया हो। ही तव्हांजे ईमान कामिल जी निशानी आहे। ही अव्हांजी मोहब्बत जो दलील आहे। हर दावा जो दलील आहे। तव्हांजी दावा मोहब्बत आहे, इश्क़ आहे, निस्बत आहे। हिन महफ़िल में शरीक थियणो तव्हांजो दलील आहे त तव्हांजी दावा अचण जो सचो आहे। अव्हां खे हिक मुबारक न लख लख मुबारक। हिन आजिज़ अल्लाह जे कलाम मां हिक आयत करीम तिलावत की आहे। जंहिं आयत में उहो बयान सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जॾहिं सरकार मदीना मक्कतल मुकर्रमा खां तशरीफ अचे मदीने में तशरीफ थिया, थोड़ो वक्त गुज़रियो तो जोक दर जोक माण्हू ईंदा रहिया। अंसार मदीने जा हैरान थी विया त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम मक्के शरीफ का कुछ भी ना आंदो आहे, ये काथों थो एतिरा माण्हू खण आया। हिननि इन एहसान खे जेको मुस्तफ़ा जे मुहाबे इन्हनि मथां एहसान थियो, बुरान खे छॾे नेकी रे माइल थिया। उन नेकी खे यादि करे पाण में मशवरो कयूं त असां भी हस्ब ताक़त खणी वञी कुछ ख़िदमत में दाख़िल कयूं। सुभाणे ते जो थी सघियो ज़रो ज़ेवर दुनिया दौलत ख़िदमत में खणी आया, सलाम ॾिनो। या रसूलल्लाह फिदाक अब्बी व उम्मी, असां जो है हक़ी नज़रानो क़बूल थी। हिननि अर्ज़ कयो, नबी अलैहिस्सलाम न हाओ कई न कई, चुप में रहिया।
हिन हुजूर जो चुप में रहण वही जो नाज़िल जिब्रील अलैहिस्सलाम कुरान आयो अल्लाह ताला फरमाए कुल ला असलकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल कुर्बा कुल मुझा नबी हुकुम जो पहचान वालो तो मोहम्मद मुस्तफा है हे जिब्रील होते मुझो कलाम नाज़िल इन्हीं के पहचान पंज उम्मत के समझा सिखार बुधा कुल फरमाए ला असलकुम अलैहि अजरन जेके दुख मक्का जे मशरकन हजूर खे दिना मशहूर है रवायतन में चलता आलमानी गाल खां बाखबर है बुझण वाले में बाखबर है मदीना तैयब में जेका जंग हली है ओहद जी मशहूर जंग बिन गालन जे करे ये दुख सहाबन के पता हजूर साईं जन फरमायो तो जंग जो वक्त अची रहो है मक्के जा मुशरिक मदीने के घेरे में आंदो सो तव्हां मदीने जे शहर के न छड़ियो बाहर न निकलो इन्हीं जे लाइ तो घटिन गलन खां वाक़िफ़ न आहिनि हुननि खे बाहर निकरण में जंग में सवलाई थींदी अंदर शहर में हेॾे होॾे न वञी सघंदा बी हिदायत गनीमत जो माल जेको आहे उहो बचंदो थींदो उन्हीं के बदले हजूर जे इन गुलामन जेके जंग में शरीक हुआ जंग कनि पिया बिन फरमाननि ते न हलिया मदीने के भी छड़े बाहर निकता ऐं पछाड़ी गनीमत जो माल उते रहो उन्हीं के भी खयो अल्लाह पाक नाराज थियो तो मुझे नबी जे हुक्म के तहां ठुकरायो काफी साहबी शहीद सरकार मदीना जा नंद मुबारक हजूर साईं इस्लाम जे खातिर दीन जे खातिर कुरान जे खातिर अल्लाह जे फरमान खातिर वॾा दुख ॾिठा वॾा दुख ॾिठा त हिन जो खणी आंदो इहा ई तमन्ना आहे त असां बि कुझु दाख़िल कयूं हज़ूर ख़ुशि थियनि हज़ूर खे दुख पहुता आहिनि मके वारनि दुख आयो आहे वेही रहो बैठ जा वेही रहो भॻवान खे छॾ कुरान नाज़िल थियो ला असअलकुम अलैहि अजरन फरमाए मां आखो पंहिंजे अजूर जो सुवाल कोन कयां थो जेका तकलीफ़ करे मां महिनत कई आहे दर दर कुरान ॿुधायो अथमि घर घर में कुरान ॿुधायो अथमि घटिन में गलिन में जाथे किथे कुरान जी लोली ॾेई तव्हांखे हक़ जी ॻाल्हियूं मां सम्झायूं आहिनि मां अजूरो कोन घुरां तो मूंखे हेतिरो ॾियो न अजूर जो मां तालिब आहियां मुंहिंजो हे अजूरो इल्लल मवद्दत फिल कुर्बा मुंहिंजे क़रीबन मुंहिंजे अज़ीज़न सां प्यार रख मोहब्बत रख कराबत जे मुफ़सरनि जा घणा कौल आहिनि पर कवि कौल ही आहे आले अली आले बतूल आले हसन आले हुसैन आले अकील आले जाफर आले अब्बास ही नबी जा करीब है फरमाद मुझो हे अजूरो
मुझी हिय घुरा बियो अजूरो मारे मां नथो घुरा जेके तव्हां पैसा दुनिया जो कर खणी आया हो त हज़ूर जे ख़िदमत में हाज़िर क्यों हज़ूर साईं जी राज़ी रहंदा हज़ूर साईं के तकलीफ़ां पातियो दुख पाता है न पर फरमाते न मां इन्ही जो तालब न हां मां जी तलब इहा है इल्लल मवद्दत फिल कुर्बा मोहब्बत रखो मुझे करीब मोहब्बत रखो मुझे अजीज पतो पियो त नबी जे करीबन सां मोहब्बत रखो प्यार रखो वाजिब न करण वारो मुनाफिक त इनिया मोहब्बत ते सही कौल आले अली वध में वध वेझो करीब हैदर करार जो को शाह मर्दां शेर यज़दां कुव्वत परवरदिगार ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला ज़ुल्फ़िकार शाह मर्दां मर्दन जो शाह शेर यज़दां अल्लाह जो शेर कुव्वत परवरदिगार खुदा जी ताकत ला फता इल्ला अली ना है को फातियो मगर आयत अली फातियो है ना है का तलवार मगर आयत अली जी तलवार इन्हीं तलवार ते महारनस तो इन्हीं तलवार में छा सरा इन्हीं तलवार में छा रंग ढंगवा या तलवार काथों काथे पहुंचे थी पई तो वडे में वधिक करीब हैदर करार है छो नबी अलैहिस्सलाम दे साईं वालिद जे इस्म पाक हजरत अब्दुल्लाह अली जे वालिद जो इस्म पाक अबू तालिब बई पान में भार यानी अली नबी जो सौट नबी अली जो इन्हीं का मथे भी कराबत ना है इल्लल मवद्दत फिल कुर्बा ये करे तहां मुखे अजूरो ॾियणो घुरो था त मुंहिंजो अजूरो इहो आहे त मुंहिंजे क़रीबन सां अज़ीज़न सां प्यार मोहब्बत रख या उहद वारी जंग एक वक्त आयो सरकार अकेला तन्हा मशरकन जी नजर पई जल्दी में जल्दी पान के संभाले कुछ हथियार बद निकता 500 उन्हनि जा माण्हू जिन जे हथ में तिखियूं तलवारूं लहराईंदा अचनि नज़र सरकार जी पहुती पान फरमात आहे इनके मुंतशर करे ये अल्फाज है आहे इनके मुंतशर करे को न उठो को बनायो अली हुजूर जी खिदमत में हाजिर या रसूल अल्लाह मां अली हाजिर हां वञो अली अल्लाह तो निगाहबान हुजूर ये फरमायो अली सरकार का मोकलायो 10-12 कदम अॻिते वञी उते नारो थो हणे अल्लाहु अकबर 500 काफिर हथन में तलवारियूं लहराइनि था तॾहिं अलीअ जो इहो नारो अल्लाह अकबर जो पहुतो उन्हनि जे करण ते त वायरा तड़पण लॻा किरी पिया कांजी जुती किरी कांजो टोपी किरी कांजो रुमाल किरो को काथे किरे को काथे किरो मुंतशिर हेॾे होॾे थोरे वक़्त खां बाद वरी सरकार ते हमलो नबी साईं ॾिसी होता फरमायो आहे को जो इन्हनि खे मुंतशिर करे को बि कोन आयो वरी ॿीहर अली ख़िदमत में हाज़िर थियो या रसूल अल्लाह मां अली हाज़िर हां वञो अली खुदा जे हवाले
खुदा तो निगहबाना हस्बुनल्लाह व निअमल वकील हस्बुनल्लाह व निअमल वकील पढ़ंदो वञ सुभान अल्लाह। जॾहिं अली जे साम्हूं आयो अली ज़ोर शोर सां शकल वारो नारो हयो नारे तकबीर नारे तकबीर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। इन्हीं नारे एडो असर कयो जो तड़पी तड़पी किरी पिया को काथे करे को काडे भगो को काडे भाले। जरे सहाबा कराम मिली सड़ी बचल के तकलीफा के शहीद हजूर जे खिदमत में आया तो नबी साईं जन अंगुली मुबारक जो इशारो करन था इन्नहु मिन्नी व अना मिन्हु। हे अली मां मोहम्मद मजो आहे मां मोहम्मद अली। आजुज निगर अल्लामा नसरुल्लाह शाह हर तकरीर में अड़ा शान बयान कंदो आहे। बाज असांजा सुनी चिड़ी वेंदा है तो अली नालो एतिरो छो थो सैयद वठे थी सघे थो तो शियत खे मौक़ो मिलियो आहे माण्हू शिया थी विया आहिनि। अरे माण्हू सुनी थिया आहिनि किरदार अफ़ाल हुननि जी सूरत हुननि जी सीरत ॾिसी माण्हू हे पासो छॾे हिते दाख़िल छा आहे। अलीअ जी मोहब्बत वॾी नेमत आहे। अली जी मदद का मामूली न आहे। अली उहो ही अल्लाह जो करम हाँ सब अल्लाह जी अता है। इन्हीं मां को इन्हें न समझे तो सैयद नबी के अली सा शरीक अल्लाह सा शरीक क्यों या अली के अल्लाह सा शरीक क्यों या के वली के अल्लाह का वाहिद अहदा ला शरीका कुल शै कदीरा अज़ली अबदिया अजबाए सुभान में पढ़ना। पान जॾहिं अम्मा जे पेट में हुया बीबी सान खे 6-7 महीनो 9 महीने आगे पोइ बचड़ो जब इन्हीं वक़्त में अली साईं पंहिंजे अम्मा जे पेट में दुआ घुरी आहे। जॾहिं अली आयो हकीकत में आयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। शहर में खबर पई अबू तालिब के फर्ज़ंद जायो पुट जमंदो हर को खुशी कंदो पाड़े वाला ॿिया टियां अच मुबारक दान बचड़े जी तोखे मुबारक अल्लाह सालिक नेक सरगो दुआ दी मदनो। जॾहिं दुआ जी ॾियण लाइ ॾिसण लाइ आया शहर जा माण्हू त अलीअ जो अखियूं बूटला माण्हू हैरान थी विया त शायदि नाबीन हर को नाबीन से मोटे पियो। देर खां बाद सरकार जी आमन थी जॾहिं अल्लाह जो नबी अली जे मथां आयो आहे त अली जो अखियूं पटला आहिनि नबी ॾे निहारी रहे थे। अॼु चेहरो मोहम्मद मुस्तफ़ा जो रुख अनवर मदीने जे साईं जो आहे अखियूं सुभान अल्लाह हैदर करार पयो ॾिसे थो पयो ज़ियारत करे थो। घणे वक़्त खां पोइ नबी से रवाना थिया अली अखियूं बूटियूं या पटियूं कुछ वक्त गुजरियो जॾहिं अली खे चङी सम्झ आई त पुछनि था अली ॾे त ख़बर तूं मां जे पेट में हुए जॾहिं ॼाए
शहर जा माण्हू तोखे ॾिसण आया तुंहिंजी अखियूं मुटलाऊं न पटे पियो जॾहिं असां आयासीं त अखियूं पटे माॾे निहारे रहे जॾहिं मां आयुमि त अखियूं मुटे या रसूल अल्लाह अम्मा जे पेट में हुयुमि त दुआ घुरियमि त मुंहिंजा मौला जीअं जीअं अम्मा जे पेट मां ॼमां त मुंहिंजी पहिरीं नज़र मोहम्मद मुस्तफ़ा जे पाक चेहरे ते उहा दुआ खुदा कबूल कई जमन सां अव्हां जे पाक चेहरे ते ही अली जो शान अली जो शान खिलाफत में कुल सवा खिलाफत में कुल सवा अबू बकर सिद्दीक उमर फारूक उस्मान गनी हैदर करार याद रखो हिन अली जी तारीफ़ ॿुधण खां बाद को टिन ख़लीफ़नि जी गिला न करे ख़लीफ़नि जो एॾो शान आहे मदीना वारो साईं जे भर में हज़रत उमर साईं बीठो आहे त आंगुली जो इशारो करे नबी साईं उमर लाइ फरमाए थो अशैतान तवज्जो अशैतान यफिरु मिन ज़िल्ल उमर तुंहिंजे पासे कम शैतान भॼे त साहबा कराम जे पासे कम शैतान भॼे थो त पतो पियो त ख़लीफ़नि खां उहो नफ़रत कंदो आहे जेको शैतान अबू बकर सिद्दीक हक नाक जो जंग केर थो सहे गार में अली नबी साईं आराम तो फरमाए अली साईं जो अल्लाह अल्लाह अबू बकर सिद्दीक जी हंजा सरकार जो मथो किन सालन जो शिकायल नाम उन्हीं डार में पतो जे दिल मर्जी सिक ही उन्हीं गार में पतो उन्हीं टुंग का मुंह करे बाहर निकले थो टुंग पूरा अबू बकर जी उन्हीं गार में खुरी दिल ला एक डंगू यो डंगू टियो डंगू अज़दहा नाग सालन जो शिकायल दंगो इहो आहे पर इहो दंगो बि पूरा चक्काणी उनखे जगाए थो सिद्दीक सूर सही उन्हीं खुड़ी खे मथे अबू बकर जे अखर में कोड़ा वही हलिया जेके सरकार जे पाक चेहरे ते पहुता फरमा अबू बकर छो थो रोए या रसूल अल्लाह जानो था पिया फरमा त खुड़ी के परे कर अबू बकर खुड़ी परे कई आहे नांग के चवंदा नांग मुझे प्यारे साहबी के तो डंग आन या रसूल अल्लाह मां शिकायल परे खां ईंदे ईंदे सागी जा खुदा मुखे अदा कई तां जो चेहरे जो मां याद कई आहे मुझी तमन्ना यो टुंगो खाई दे पियो थे तरे मां नंगान अली से नांग के बडो बख्शो ए अबू बकर अल्लाह तखानी दुआ करी साहबा कराम के नबी अलैहिस्सलाम जी मोहब्बत और तालिब मदरसे में पढ़न था स्कूल में पढ़न था पर फेल ना पास थिया सबक कच्चा गिला उस्ताद दिया वो उस्ताद आया शिया खाने पीने जो शौकीना आराम जो शौकीना सही बच्चन के तालीम कान है का तरे बच्चा फैलिया है तो याद रखो नबी जो जिब्रील उस्ताद ना है जिब्रील कलाम खानी इंदो अर रहमान अल्लमल कुरान अल्लाह ताला जो इसम पाक रहमान भी आए तदे जाती ना सिफाती आए अल्लाह ताला नबी जो उस्ताद नबी साहबा कराम जो उस्ताद जिन जो उस्ताद मोहम्मद मुस्तफा है जो सच्चा तो सुभान अल्लाह सिद्दीक सच्चो फारूक सच्चो उस्मान सच्चो हैदर करार सुभान अल्लाह तो इन्हीं अल्लाह अल्लाह ताला कुरान मोकलो नबी अलैहिस्सलाम ला कुरान मोकलो त मता समझन
मुझे प्यारे नबी के इन तबलीग कंदे हक बुधाइंदे दुनिया जी लालच माल जी लालच पैसे जी लालच अन्न जी लालच न फरमायो माखे का लालच काने का मां ताजे अजूरे जो तालिब रहा मुझो अजूरो इहो आहे इल्लल मवद्दत फिल कुर्बा मोहब्बत रखो मुझे करीब सां अली साईं सभिनी करीबन में वधीक करीब आ नबी जो 100 रुपया त बरतूर जो घोट दोस्तों इन्हीं नारे में को डो ना है असां सभिनी जो हूं सिद्दीक़ अकबर जो नारो आहे फारूक आज़म जो नारो आहे असां के दुख के मुस्लिम जो जिन जा हाल हवाला पाता है नाला पाता है मगर मुझे मुँह चढ़ंदा मां न चवंदो आहियां माठ में सब्र में याद रखो अदा याद रखो खिलाफत में अगे पहुंची सघनि था पिया ईअं न आहे त शान वधीक आहे हिन जो घटि आहे न अली त अली आहे अली कथोरो न आहे वो शाह मर्दां शेर यज़दां अल्लाह जो शेर कुव्वत परवरदिगार जै अली सां रब जी हमेशा कुव्वत शामिल उन्हीं जारो गैर नथो अची खैर नथो अची सके दुआ करो त अल्लाह पाक हर मोमिन खे इन्हीं प्यारनि जी मोहब्बत ॾे सच्चन साहबा जी मोहब्बत दे खुलफा राशिदीन जी मोहब्बत दे नेक जी मोहब्बत दे दुनिया में जैसे जैसा मोहब्बत क़यामत में वो उन्हीं सा गड ये करे हमारे सीने में मुझे साईं जी सिक्का नबी जी मोहब्बत पक जान तो मुस्तफा को परे न वेंदे ये दिल परे ना है दिल साईं सा आहे तू काथे पिया केर पिया है अल्लाह न थोड़े से जात के न थोड़े से सोब के बिलाल के ॾिसो शक्ल जो सादो ज़बान जो बातो जात जो हमची बैतुल्लाह जे मथों बिहारे दिल में अज़ान चढ़ाए तो हे कर्म जात न है इश्क ते या मोहब्बत या प्यार अल्लाह दुआ करो अल्लाह मोहब्बत से दोस्तों बाज बंदा वजद ते इनकार कंदा ही वजद पैगंबर जी सुन्नत इश्क जो ॾंगु लगे दिल खुले त पतो पवे सैयदना मूसा अलैहिस्सलाम जरे अल्लाह सा हम कलाम तो थे अर्ज़ कर रब अरनी उन्जुर इलैक या अल्लाह मुझे करीब कर दीदार कराए खुदा फरमायो लन तरानी तू ॾिसी न सघंदे ये न खुदा ॾिसी न सघंदो तू ॾिसी न सघंदे आखिरकार रोईंदे शर्त पई मूसा ये जबल जो शाम हो इन्हीं दे निहाल ये यो जबल करार में आयो फसौफ तरानी वो दीदार करे सघंदे मूसा सां प्यार थी ॾिठो नज़र जबल में रब जे नूर जो कतरो सुई जे पाखे का घट जबल ते किरियो जबल टुकड़ा कुरान जबल टुकड़ा थियो अल्लाह अल्लाह इनी ताब खे मूसा अलैहिस्सलाम सही कोन सघियो इहो टुकड़ो जबल ते किरियो इन टुकड़े ज़रे सही जे पाखे जेतिरे सारे जबल खे पुरज़ा करे छॾियो हर मूसा साइका मूसा वजद जी हालत थी जज्बे में पतड़े त ही वजद सुन्नत इश्क जो ॾंगु लगे त पतो ये मोहब्बत जायज़ वो जेकॾहिं को हस्कारी कंदो या कंदो
वो पांजी किस्मत के चए रिया वडो गुनाह जिए घेर काठिन के बाहरी सार एड़ी तरह रिया वाई ने सड़ी खाक थंजो या खौदी काब ने की कबूल का है लेकिन उन्हन जी कबूल आ जो फैल सब अल्लाह के वास्ते आ अल्लाह के राजी करन ला अल्लाह के राजी करन ला तो इन्हीं वाला ही वजद पैगंबर जी सुन्नत है ही वजद कादरी जमात में आ चिश्ती जमात में सोहरौदी जमात में नक्शबंदी जमात में आम जाम से गुजरा किताब पढ़ो मुताला के हाल में सहवास रखो दुआ करो खुदा असां जो है वक्त कबूल करे असां जी निस्बत पांजे प्यारे आका इनामदार मोहम्मद मुस्तफा सा आखिरी दम ते कायम दाम रहाए अल्लाह पाक असां के नफ्स हमारे शैतान दे शर खां बचाए वो कम कराए ये मैं मिठो मालिक जो हबीब असां को राजी रहे बुरा हूं बेकार हूं जो असां गुनाहन जा बार में आया हूं दिल तमाम जमात अरे मुल्लन जो मां छा विञायो ये मुल्ला खुश ने अल्लाह जा बंदा है बेनमाजी आ बुराइयों नेकी नहीं बुरान कमंडे ख्याल हो भी आम जाम गालियों मरियों हली रही हूँ अज सब बुरा पासा सारे पूरो दीन अल्लाह रखे था सारी रात सुभान जिन जागी याद कियो अज उहे पाया हैं जो करे तो रातियों बुरन इरादे में गुजारिंदा अज रातियों खुदा जे इश्क है मोहब्बत में रब जी मेहरबानी रब तहां को राजी रहंदो तहां ला दुआ गो रब करीम तहां जा वक्त कबूल फरमाइंदो रब करीम असां जे बच्चन के सालियो नेक कंदो रब करीम हर मोमिन के फकर फाके तंगदस्ती गुरबत खां बचाइंदो रब करीम असां जे मथा पाजे कर्म जो नज़ुल फरमाइंदो आमीन या रब्बल आलमीन अल्लाहुम्मा अली व रहमनी व तुब अलैया इन्नका अंतत तव्वाब रहीम या काज़िल हाजात या मुफत्तिल अबवाब व या मुसब्बिब असबाब हस्बी अल्लाह ला इलाहा इल्ला हु अलैहि तवक्कलतु व हुवा रब्बुल अर्शिल अज़ीम अल्लाहुम्मा अग़फ़िर ली व रहमनी व तुब अलैया इन्नका अंतत तव्वाब रहीम आमीन बिरहमतिका या ला इलाहा इल्ला